वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु। सतनाम श्री वाहेगुरु साहिब जियो। सोरठ मेला पंजवान धन गुरु अर्जन देव साहिब जी सफल आपकी सेवा कयो मेर सदाई। सुख सांद घर आया, सुख शांत घर आया, निंदक के मुख छाया, पूरे गुर पहराया, बिन से दुख सबाया, संतों साचे की वड्याई, जिन अचरज शोभ बनाई। राव बोले साहिब के भाणे, दास बाणी ब्रह्म वखाणे, नानक प्रभु सरनाई, जिन पूरी बनत बनाई। सतनाम श्री हरि, सतनाम श्री हरि, नानक प्रभु सुखदाई, जिन पूरी बनत बनाई। गुरु प्यारी साध संगत जी, प्यार सचो सतनाम श्री हरि। अज बाणिया पंजी पातशाही धन गुरु अर्जन देव महाराज। सुख शांत घर आया, नंदक के मुख छाया। जेतरी अधिक असांजी निंदा थींदी, जेतरी अधिक असांजी निंदा कोई व्यक्ति कंदो रहंदो, तो गुरु महाराज चवंदा असांजा कष्ट घटींदो आहे, असांजे पाप जी घटी में पाप घटि कंदो आहे। जेके जाणे अनजाणे मां असांखां ग़लतियूं थींदियूं आहिनि, जिन जो असांखे तकलीफ़ नसीब में लिखियल हूंदी आहे, उहो निंदक असांजी निंदा करे करे असांजी तकलीफ़ घटि कंदो आहे। तिन करे अगरि पंहिंजी काथे निंदा थिए थी तो पाण खे काथे भी चिंतित थियण जी आवश्यकता कान्हे की। इन जो वॾो कारण इहो आहे कि सुख सांद घर आया, तुंहिंजे घर में अञा सुख शांति जी आसीस वधंदी। इन करे तूं पंहिंजी निंदा थींदे घबराए न, चिंतित थियण जी आवश्यकता कान्हे। गुर पूरे पहराया, बिन से दुख सबाया। छोकि गुरु जो सभिनि खां वॾो हिकु इहो ई वचन आहे कि असांखे कंहिं ॻाल्हि ते किथे बि घुरण जी आवश्यकता कान्हे। जेकी शइ जेको कार्य जंहिं समय ते लिखियल आहे उन ही समय ते ही थींदो। संतों सांचे की वॾाई, तुंहिंजे नसीब में या तुंहिंजे संजोग में संतन जो भी संग लिखियल आहे या उनजो पात्र बणण तुंहिंजे नसीब में लिखियल आहे, त पंहिंजे आख़िरी सांस ताईं संतन खे निभंदो रहो। जिन अचरज शोभ बनाई, संत ही अहिड़ा असांजे जीवन में उहे व्यक्ति आहिनि जेके असांजे हर तकलीफ़ खे दूर कंदा आहिनि। बोले साहिब के बाणे, गुरु जो वचन ही इहो आहे, दास बाणी ब्रह्म वखाणे। पंहिंजे पाण खे जेतिरो नंढो थी सदाईंदे ओतिरो अधिक तोखे गुरु महाराज शक्ति ऐं बल बख़्शिश कंदा। नानक प्रभु सुखदाई, जिन पूरी बनत बनाई। गुरु जे दर तां काई भी ॻाल्हि, कंहिंजी भी प्रार्थना अधूरी न थींदी आहे। बस तूं पंहिंजी निंदा थींदे घबराए न, चिंतित न थी। अतऊं तुंहिंजे घर में वधीक सुख शांति आसीस ईंदी। बोल गुरु नानक देव की साची दरबार।